बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नादरीन, तव्हां ॾिसी रहिया ज़ुल्फ़िकार लिसत यूट्यूब चैनल। अॼु ॿिनि टिनि अहम मौज़ूअनि ते ज़रूरु असां पंहिंजे व्लॉग में ज़िक्र कंदासीं। मुकमल व्लॉग ॾिसण सां तव्हांखे ज़िले नौशहर फ़िरोज़ जे हवाले सां ऐं हैदराबाद ज़िले जे हवाले सां इलेक्शन 2024 जेका 8 फरवरी 2024 ते थी रही आहे उन हवाले सां तव्हां सां थोरो ज़िक्र कंदा हलंदासीं। ठेकेदारी माफ़िया सियासी सरगर्मियुनि जे हवाले सां ये सियासी एक्टिविटीज़ जे हवाले सां जेको उम्मीदवारनि ते हावी थियण जी कोशिशि कंदा आहिनि ऐं इलेक्शन खां बाद में वरी पंहिंजा मफ़ाद यानी ठीका वठण जे लाइ जेको ॼार विछाईंदा आहिनि उन जो नुक़सानु तव्हां असां आम पब्लिक ते पवंदो आहे। उन सां गॾोगॾु मां सभ खां पहिरीं पंहिंजे व्लॉग जी शुरूआत जेका है उहा डॉक्टर अब्दुल सत्तार राजपर साहब सां कंदुमि। डॉक्टर अब्दुल सत्तार राजपर साहब खे मुबारकबाद हुजे ऐं तमामु बहितरीनु फ़ैसिलो आहे हुनजो त हुन भरिया तालुके जे अवाम में जेका मायूसी हुई, जेका तकलीफ़ हुई, जेका हुन 5 साल जेका है वो GDA सां रही करे जेको पंहिंजो बि नुक़सानु कयो ऐं अवाम जो बि नुक़सानु कयो। छाजे करे त अवाम चाहे थो डॉक्टर सत्तार राजपर जहिड़ी हस्ती ज़िले नौशहर फ़िरोज़ जे अंदरि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अंदरि शामिल हुजे त जीअं अवाम जी ख़िदमत करे सघे। ज़िले नौशहर फ़िरोज़ जो अवाम डॉक्टर सत्तार राजपर साहब जे उन ऐलान खे लबैक करे थो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी खे उन जी पारत हुजण सां गॾोगॾु उनखे ज़िले नौशहर फ़िरोज़ जे अंदरि हिकु अहम उहिदे ते फ़ाइज़ रखण जे लाइ उनखे हिकु अहम ज़िम्मेवारी ॾियण जे लाइ गुज़ारिश कजे थी त पाकिस्तान पीपल्स पार्टी डॉक्टर सत्तार राजपर साहब खे ज़िले नौशहर फ़िरोज़ जे अवाम मां मायूसी ख़तमु करण लाइ जेके 5 साल ज़िले नौशहर फ़िरोज़ जे अवाम में जेका मायूसी हुई कम न करण जे हवाले सां ठेकेदार माफ़िया बिल्डर माफ़िया जेको राज कयो ऐं अहिड़ी सोशल वर्कर जेके टाइप जा माण्हू जीअं डॉक्टर सत्तार राजपर साहब आहे उन्हनि खे आॾा आनंद जीअं ज़िले नौशहर फ़िरोज़ जे अवाम में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी वरी साख़ बहाल थिए ऐं माण्हुनि जा कम थियनि। पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खे शाबाश पेश कजे त NA नेशनल असेंबली 2020 हैदराबाद जी टिकट जेका है हिकु लाजवाब क़िस्म जे इंसान, हिकु बहितरीनु क़िस्म जे इंसान, हिकु इंसानी हमदर्दीअ वारे सोच रखंदड़ इंसान खे यानी वसीम खान राजपूत साहब खे जेको सर्वे जे मूजिबि मुंहिंजी राय जे मूजिबि मुंहिंजे उन जेके इंटरनल जेका मुंहिंजी सर्वे आहे उन जे हवाले सां मां 100% पाकिस्तान पीपल्स पार्टी जे इन फ़ैसिले खे सही ऐं दुरुस्त सम्झां थो ऐं तमामु बहितरीनु डिसीशन आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो त NA यानी नेशनल असेंबली 2020 ते वसीम खान राजपूत साहब खे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म ते जेका टिकट जारी की वई आहे मां सम्झां थो त इहा हैदराबाद पूरे जे लाइ तमामु बहितरीनु हिकु फ़ैसिलो आहे ऐं हैदराबाद जो अवाम इंशाअल्लाह ताला 2024 जी जेका 8 फरवरी ते इलेक्शन थींदी पूरे पाकिस्तान में नेशनल असेंबली जी टिकट 2020 ते जेतिरा वोट वसीम खान राजपूत साहब खे ख़ासि करे हुनजी सुहिणे हुजण जो, हुनजे बाकिरदार हुजण जो, हुनजे बा इख़लाक़ हुजण जो, हुनजे नफ़ीस तबियत हुजण जो ऐं हॾॾोखी हुजण जो, इंसान दोस्त सां मुहबत ऐं प्यारु कंदड़ जे जेको हुनजो सिलसिलो आहे उनजो सिलो ज़रूरु हुनखे 8 फरवरी ते ॾींदा। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सभिनी उमेदवारनि खां मां सम्झां थो त NA 220 जे उमेदवार खे पाकिस्तान जो अवाम, सिंध जो अवाम, ख़ासि तौर ते हैदराबाद जे NA 220 जो अवाम बिना कंहिं फ़र्क़ जे, बिना कंहिं रंग नस्ल जे, बिना कंहिं सोच जे, धड़कन जे, डप ऐं ख़ौफ़ जे वोट वसीम खान राजपूत खे ॾेई करे हुनखे असेंबली में आणींदा त जीअं हू हैदराबाद जे अवाम जी ख़िदमत करे सघे बल्कि पूरे पाकिस्तान जे लाइ हिकु आवाज़ बणिजे। ज़ियाउल हसन लंजार साहब खे शाबाश पेश कंदुमि त ज़ियाउल हसन लंजार साहब हिकु वकील जे हैसियत सां जेका वकील बिरादरी जी सिंध जे अंदरि ख़िदमत कई आहे उन सां गॾोगॾु हू कंहिं बि उहिदे ते फ़ाइदु न रहियो आहे। यानी MP जे टिकट ते
फार्म भरायो, जेका इलेक्शन हुन हाराई, लेकिन हो कंहिं बि सलाहकारी या कंहिं बि सेनेटरी या कंहिं बि अहिड़े सियासी जेका उहिदो हुजे, उहो न हुजण जे बावजूदि बि ज़िले नौशर फिरोज़ जे अवाम में जेतिरी मक़बूलियत ज़ियाउल हसन लंजार साहब जी आहे, मां सम्झां थो त कंहिं बि उमेदवार जी कान्हे। इन करे पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खे इहा बि शाबाश पेश कजे त ज़ियाउल हसन लंजार साहब खे टिकट ॾेई करे वरी हिकु दफ़ो ज़िले नौशर फिरोज़ जे अवाम ते एहसान कयो आहे, थोरो कयो आहे। ऐं मां सम्झां थो त हिन भेरे ज़ियाउल हसन लंजार साहब खे ज़िले नौशर फिरोज़ जो अवाम मायूस न कंदो। उन सां गॾोगॾु हिकु अहम शिकवा मां ज़िले नौशर फिरोज़ जे पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे उन्हनि उमेदवारनि खे जेके NA ते बीठा आहिनि, PS ते बीठा आहिनि, त जेका ठेकेदारी माफ़िया आहे तव्हांजे अंदरि, उहा हिन अवाम खे बेवकूफ़ करे थी। उहा हिन अवाम खे, ज़िले नौशर फिरोज़ जे अवाम खे सम्झे थी त हिकु कम जा कोन्हनि खे, हिन खे इस्तेमालु कबो। लेकिन हिन भेरे ज़िले नौशर फिरोज़ जो अवाम उन ठेकेदारी माफ़िया जे ख़िलाफ़ उथी बीह करे जेका ललकार कंदो, जेका 8 फेबरवरी ते इंतकामी कार्रवाई कंदो, वोट जो हक़ इस्तेमालु करे जेको इंतकाम वठंदो, उहा पाकिस्तान जी तारीख़ में वाहिद इंतकाम हूंदो जेको ज़िले नौशर फिरोज़ जो अवाम हिन भेरे इन ठेकेदार माफ़िया खां, उन ठेकेदार यूनियन खां, उन करोड़नि अरबे रुपयनि जी करप्शन कंदड़ माफ़िया खां जेको हिसाब ऐं बदिलो वठंदो, उन जो असरु मां सम्झां थो त MNA ऐं MP ते ज़रूरु पवंदो। हर डिपार्टमेंट जे अंदरि ठेकेदारी माफ़िया खे तव्हां MP MNA आराह रखे करे जेको ज़िले नौशर फिरोज़ जे अवाम जो ॿेड़ो गर्क कयो आहे, ज़िले नौशर फिरोज़ जे अवाम खे जेको तव्हां तबाही बर्बाद कयो आहे, रोड रस्तनि जो ॼार विठाइण अख़बारनि जे अंदरि, टेंडर साज़ी जे अंदरि ॾेखारे करे, फोटो सेशन करे जेको ज़िले नौशर फिरोज़ जे अवाम सां वेसाघाती MP MNA कई आहे, हिन 5 सालनि जे अंदरि, हिन 10 सालनि जे अंदरि, मां सम्झां थो त पाकिस्तान जी तारीख़ में अहिड़ो ज़ुल्म ज़िंदगीअ में केरु दुश्मन बि न करे सघंदो जेको MP MNA पोयनि 5 सालनि में इन ठेकेदारी माफ़िया जे हथ ते हिन ज़िले नौशर फिरोज़ जे अवाम खे ठगियो आहे, लुटियो आहे, धारा हया आहिनि। मां सम्झां थो त ज़िले नौशर फिरोज़ जो अवाम इनखे ज़रूरु 8 फेबरवरी ते इंतकाम कंदो। ठेकेदारी माफ़िया खां जान छॾाइण जे लाइ हर उन MP MNA जे ख़िलाफ़ आवाज़ उथारियो। ठेकेदारी माफ़िया खां जान छॾाइण जे लाइ ज़िले नौशर फिरोज़ जो अवाम हर उन MP MNA खां लातालगी ज़ाहिर करे, चंद वोटनि जी दावा करे पूरे अवाम खे यरगमाल बनाए MP MNA जे साम्हूं ठेकेदारीअ जो शेप अदा करे, ऐं हू चवनि था त हीउ ज़िलो नौशर फिरोज़ ठेकेदारनि जो आहे। यानी ठेकेदारी निज़ाम जेको आहे उहो ज़िले नौशर फिरोज़ जे अवाम खे तबाहीअ जे किनारे ते पहुचाए चुको आहे, तबाही जे किनारे ते पहुचाए चुको आहे। इन करे मां ज़िले नौशर फिरोज़ जे अवाम खे गुज़ारिश कयां थो, सॼे तकनि जे अवाम खे गुज़ारिश कयां थो, तव्हां MP MNA खां जिन जा इहे वास्तेदार उन्हनि सां मुतालबो कयो, इन्हनि खां लातालगी ज़ाहिर करणु खपे। ऐं आख़िर में मां PS 60 हैदराबाद कासमाबाद जे अवाम खे गुज़ारिश कयां थो त महिरबानी करे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे PS जी उमेदवार मैडम आपा अफरोज़ चोरो खे 8 फेबरवरी ते पंहिंजो क़ीमती वोट ॾेई करे इमरान ख़ान खे पंहिंजी मोहब्बत जो, पंहिंजी सचाई जो, पंहिंजे ईमान जो, त 8 फेबरवरी ते वोट सिर्फ़ु इमरान ख़ान जो आहे, उन जे उमेदवार जो आहे। इन करे आपा मैडम अफरोज़ चोरो खे बि गुज़ारिश कजे थी त हू अवाम में निकिरे, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे झंडे खे बुलंद करे, इमरान ख़ान जी तस्वीर खे खणी करे कासमाबाद जे अवाम में आॾाह अचे। इमरान ख़ान जे उमेदवार खे कंहिं बि सूरत में कासमाबाद जो अवाम मायूस न कंदो। 8 फेबरवरी ते इनकलाब आणे, इनकलाब जी सूरत में पोलिंग स्टेशन ते पहुची करे PS 60 जी उमेदवार, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी उमेदवार, इमरान ख़ान जी उमेदवार आपा मैडम अफरोज़ चोरो खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई करे 8 फेबरवरी ते इंतकाम जो ॾींहुं आहे। पाकिस्तान ज़िंदाबाद, पाकिस्तान पाईंदाबाद।